सिंध अंदर काबिज फौज जो कारनामो छोरल ॻोठ खे सिंध में 13 सालनि जे मासूम ॿार अली हसन मंगरियो सां फौजी ऑफिसर जी ज़ियादती बाद क़त्ल। लाश CMH जे पोयां झंग में उछलियो वियो। सिंध जे बॉर्डर वारे इलाइक़े उमरकोट में फौजी जनता पंहिंजी हुक्मरानी क़ाइमु कयल आहे। ॻोठ खां जेको ॿारु निकिरे उहो फौजियुनि जे वहशत जो निशानो बणिजियो वञे थो। हिक तरफ़ धाड़ियल आहिनि जेके मासूम ॿारनि खे अगवा करे उन्हनि सां ज़ियादती बाद उन्हनि जा वीडियो रिकॉर्ड कनि था। ॿिए तरफ़ ही फौजी जनता जा कारिंदा आहिनि जेके ॻोठ जे हर ॿार खे पंहिंजी वहशत जो निशानो बणाए उन जो लाश उछले छॾनि था। मासूम अली हसन जो आवाज़ बणिजो, हुन जे क़ातिलनि ख़िलाफ़ आवाज़ बुलंद कयो।